नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार हूँ यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइन से अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। कराची में एम जिनार रोड ते बोल्टन मार्केट में पुलिस मोबाइल वेझो धमाको एक औरत मारिजी वई। 3 पुलिस एहलकारनि हिक बार समेत 11 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मोबाइल ऐं हिक मोटरसाइकिल तबाह थी वई। जांच अमलदारनि मूजिब धमाकेदार मादो मोटरसाइकिल में नसब हो। धमाके में बाल बेयरिंग जो इस्तेमाल कयो वियो। धमाको प्लांटेड डिवाइस वसीले कयो वियो। वरी वज़ीर सिंध मुराद शाह धमाके जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध पुलिस का रिपोर्ट तलब। DIG शर्जील खैल जो चवणु आहे त धमाके में खारादर थाणे जी पुलिस खे निशानो बणायो वियो। ॿिन्ही धमाकनि बाद पुलिस जो मोराल बुलंद आहे। धमाके में 3 एहलकार ज़ख़्मी थिया। 2 ज़ख़्मियुनि जी हालत बहितर आहे। धमाके में मारिजी वियल औरत जो पुट मां जे लाश खे चिंबड़ी अमा जल्दी उथो जूं दाऊं कंदो रहियो। बाड़ी जा लफ़्ज़ ॿुधी शहरी बि लुड़क लाड़े वेठा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कराची में बोल्टन मार्केट वेझो बम धमाके की सख्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। मारिजी वियल औरत ऐं ज़ख़्मी जे वारसनि सां हमदर्दी सां इज़हार। वज़ीर आज़म पारां धमाके में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत। शहबाज शरीफ जो चवणु आहे त समूरा सूबा अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणनि। अवाम जी जान ऐं माल जे दुश्मननि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां बोल्टन मार्केट धमाके वारे हंध जो दौरो। DIG शर्जील खैल खां धमाके जा तफ़सील वरिता। सईद गनी चवे थो दहशतगर्दी रुगो सिंध न पर पूरे मुल्क लाइ चैलेंज आहे। हर शख़्स ते नज़र रखणु नामुमकिन आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील मेमण बि कराची धमाके जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दी जो कहिड़ी बि तंज़ीम सां वास्तो हुजे रिआयत न थींदी। बिना देर चूंडू या सख्त मुआशी फैसला। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अहम इजलास अॼु थींदो। वज़ीर आज़म लंदन फैसलनि बाबति समूरनि जमायतुनि खे एतमाद में वठंदो। चूंडुनि समेत अहम फैसलनि जो इम्कान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जूं वज़ीर आज़म सां धारदार मुलाक़ातूं। MQM मुल्क में बिना देर चूंडुनि जी हिमायत ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मुख़ालफ़त करे छॾी। अमेरिकी गुलामनि चोरनि ऐं धाड़ेलनि जी हुकूमत कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदासीं। अमेरिकी साज़िश सां इम्पोर्टेड हुकूमत सां असां ते मढ़ी वई आहे। शहबाज शरीफ ख़िलाफ़ जांच कंदड़ FIA जो हिकु ऑफिसर डॉक्टर रिज़वान मरी चुको आहे। ॿियो ऑफिसर बि दिलि जे दौरे सबबि ज़िंदगी ऐं मौत जी लिबर्टी ते बीठल आहे। जल्द ॿुधाईंदसि त कहिड़ी दवा आहे जेका खाधे में इस्तेमालु करण सां दिलि जो दौरो पवंदो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो सवाबी में जलसे खे ख़िताब चयईं। MQM ख़िलाफ़ ऑपरेशन खां पोइ सिंध पुलिस जे ऑफिसरनि खे चूंडे मारियो वियो। ऑफिसरनि खे क़तल करण बाद सिंध पुलिस अञा ताईं पंहिंजे पेरनि ते नाहे बीह सघी। इम्पोर्टेड हुकूमत नथा मञूं। इलेक्शन करायो, अवाम फ़ैसिलो करे त क़यादत केरु कंदो।